अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं सियासी सूरत-हाल जे हवाले सां, ख़ासि तौर ते सिंध में सियासी सूरत-हाल तब्दील थियण वञे पई। उन बाबति मुसलसिल वफ़ाक़ी हुकूमत पारां बि कोशिशूं कई पियूं वञनि। काल्ह बि वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान अगस्त में सिंध जो दौरो कंदो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा पिणु कंदो, जॾहिं त उन खां अलावा मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ीरनि खे अहम टास्क पिणु ॾिना विया आहिनि। गुज़िरियल कुझु अरसे खां असद उमर ख़ासि तौर ते इन ते कमु कंदे नज़र अचे थो। कुझु ॾींहं पहिरियां ई असद उमर पारां इस्लामाबाद में सिंधी दानिश्वरनि सां हिकु अहम मुलाक़ात कई वई। उन में बि सिंध में पीपल्स पार्टी जो मुतबादिल आणण जे लाइ ॻाल्हि ॿोल कई वई हुई ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं जेके कमज़ोरियूं आहिनि उन बाबति बि ॻाल्हि ॿोल थी हुई। जॾहिं त उन खां अलावा हिकु ॿियो इतिहाद ठहणु वञे पियो 10 ज़िलनि ते बदल, जंहिंजूं बि 2 मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि, जंहिंमें पहिरीं मुलाक़ात राशिद महमूद सुमरो जी सदारत हेठि थी। उन में शिरकत कई वई। जेके बि GDA तोड़े पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं क़ौम दूरियूं हुयूं उहे शामिल थियूं। ऐं ॿी जेका मुलाक़ात हुई उहा ख़ानगढ़ में थी कुझु ॾींहं पहिरियां, जंहिंमें बि अहम फ़ैसिला कया विया आहिनि। ख़ासि तौर ते सिंध में जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे 13 सालनि खां जारी आहे ऐं उन हुकूमत दौरान जिते तनक़ीद पाकिस्तान पीपल्स पार्टी ते थिए थी, त हिन वक़्तु जेको सिनारियो सिंध अंदरि नज़र अचे पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले वारी का पार्टी नज़र नथी अचे। उन जा कहिड़ा कारण आहिनि, सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार नज़ीर लगारी साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नज़ीर साहब, वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो जेका ही सूरत हाल साम्हूं आई आहे कुझु ॾींहंनि खां, जेको नज़र अचे पियो सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो मुतबादिल न हुजण जो कारण अवां छा पिया सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी मां माण्हू मुतमइन आहिनि, या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे उन तरह जी रूट लेवल जी सियासत नथियूं कनि, उन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को मुतबादिल नज़र नथो अचे? ॿई ॻाल्हियूं ठीकु आहिनि ऐं ॿई ॻाल्हियूं ईअं ई आहिनि। हिकिड़ो त पीपल्स पार्टी जो मुतबादिल सिंध में आहे ई कोन, ऐं जेके धुरियूं गॾु थियनि थियूं ई हर इलेक्शन खां अवल कंहिं न कंहिं नाले सां गॾु थियनि थियूं। इहे धुरियूं हूंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए सां वरी ॻंढिजंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए सां वरी इतिहाद कंदियूं आहिनि ऐं वरी इतिहाद खां पोइ इलेक्शन में अची बीहंदियूं आहिनि ऐं पोइ हाराइण खां पोइ वरी धार थी वेंदा आहिनि। हाणे बि ईअं थियण जो इम्कान आहे ऐं इहे सभु पार्टियूं गॾिजी बि कुझु बि न करे सघंदियूं। ऐं पीपल्स पार्टी जी कारकर्दगी कुझु शोबनि में आहे जेको चई सघिजे थो त हिते कमु थियो आहे। हेल्थ सेक्टर में वॾो कमु थियो आहे ऐं जेको तबाहियूं आहियूं हिन मां सैलाब खां पोइ ऐं बारिशुनि खां पोइ जेको गुज़िरियल 8-10 साल अवल थियूं उहे उनखे जेको इंफ्रास्ट्रक्चर खे रीबिल्ड करण जो कमु हुयो उहो ठीकु थियो हो। ऐं ॿियो इन खां अलावा घणियुनि शयुनि ते पीपल्स पार्टी बि तवजो नाहे ॾिनी ऐं माण्हुनि जे रोज़गार ते, माण्हुनि जे मसाइलनि ते, माण्हुनि खे जेको तकलीफ़ूं आहिनि उनखे घटि करण में पीपल्स पार्टी पंहिंजो को किरदारु अदा न कयो आहे। पर उन जे बावजूदि जेके पीपल्स पार्टी जी मुख़ालिफ़ धुरियूं आहिनि उहे अवाम दोस्त न आहिनि। पंहिंजे रवैयनि जे करे या वॾेरा आहिनि ऐं नेशनलिस्ट हमेशह ईअं रहिया आहिनि। उनखे हिकिड़ो ई कमु आहे, गुज़िरियल 50 सालनि खां असां ॾिसूं पिया त उहो रुॻो भुट्टे फैमिली जी ऐं पीपल्स पार्टी जी मुखालफ़त ते पंहिंजो गुज़ारो कंदियूं आहिनि ऐं इन खां अलावा बि उन वटि का प्रोग्राम कोन्हे ऐं सिंध खे अॻिते वठी वञण जे लाइ उन्हनि वटि कंहिं क़िस्म जो कंहिं बि पार्टी वटि को प्रोग्राम कोन्हे। जेके बि पार्टियूं गॾु थींदियूं आहिनि उहो बेसिकली पंहिंजे रवैयनि जे करे तमामु दुश्मन हूंदियूं आहिनि, अवाम दोस्त न हूंदियूं आहिनि। नज़ीर साहब, थोरो इहो आगाह कजो, ज़ाहिर जे असां मुल्की सियासी सूरत हाल खे ॾिसूं, ॿियनि सूबनि में असांखे मुतबादिल बि नज़र अचनि था, उते ॿियूं जेके धुरियूं आहिनि उहे बि एक्टिव नज़र अचनि थियूं, एस्टेब्लिशमेंट जो बि रोल हुजे थो। सिंध अंदरि इहो न हुजण जो वॾो सबबु अवां छा पिया सम्झो? मां सम्झां थो त ॿियनि हंधनि ते हथरादू शयूं ठाहियूं वियूं ऐं PMLN ठाही वई, इस्टेब्लिशमेंट ठाही, PTI इस्टेब्लिशमेंट ठाही। हिते ठाहे सघनि कोन था। हिते गड़ी ख़ुदा बख़्श मौजूदु आहे ऐं जेको हिन सॼी इस्टेब्लिशमेंट खां वधीक ताक़तवर आहे ऐं हुनजो रिएक्शन जेको आहे एतिरो उन खां डिॼी इहे सभु कुझु कोन था करे सघनि जेको कुझु ॿियनि सूबनि में करनि था। पंहिंजूं पार्टियूं आहिनि, जंहिंमां चवनि था उथी बीहो उथी बीहंदियूं आहिनि, जंहिंमां चवनि हेठि वेही रहो वेही रहंदियूं आहिनि।
ईअं PMLN आहे, ईअं पाकिस्तान मुस्लिम लीग काफ हुई, ईअं PTI आहे, हुननि जो हथ राधियूं शयूं आहिनि, हिन पाण ठाहियूं आहिनि ऐं हिन जे पाण ठाहिण ऐं हू बलूचिस्तान में जेकी BAP ठही पई आहे उहा बि हुननि पाण ठाही आहे। बाक़ी जेको शयूं हलनि पियूं हू अवाम जे रूट मां निकिरी न आयूं आहिनि। अवाम जे रूट मां निकिरण वारी इहा पार्टी आहे जेके सिंध में आहे ऐं ॿी पार्टी ऐं सिंध में हुनखे मिनिमाइज़ बाक़ी सूबनि में हिनखे मिनिमाइज़ कयो वियो आहे, बाक़ाइदा प्लानिंग सां कयो वियो ऐं एस्टेब्लिशमेंट इहो कयो। बाक़ी हुनजो वोट बैंक मौजूदु आहे, हुनखे न तव्हां ॾिसो न कश्मीर में हिन रुकावटुनि जे बावजूदि हली वई PMLN ऐं पीपल्स पार्टी वरी उन जॻह ते बीठी जेके हुनजो नज़रियाती वोट हो उहो बि हुयो। बाक़ी जिते हारायो आहे उन में बि घटि वोटनि जो फ़र्क़ु आहे ऐं खटी पिया सघनि पर उन्हनि खे हारायो वियो। इहो सभु कुझु कश्मीर में बि आहे, इहा हालत जेका आहे पंजाब में आहे, इहा हालत ख़ैबर पख्तूनख्वा में आहे। उहे इस्टेब्लिशमेंट हिनखे अचनि नथी ॾे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी ॻाल्हि इहा त हिननि खे पंहिंजी कारकर्दगी वधाइणी पवंदी ऐं उनजी कारकर्दगी में रिंडकूं जेको आहिनि सो धारियूं शयूं ॿियूं शयूं कंदियूं आहिनि। हे पाण निभागा उहे बि तवजो घटि ॾींदा आहिनि पर ॿिया बि हिनखे कमु करणु नथा ॾियनि। जेके कमु करणु तव्हां हुन खां पोइ छा थींदो आहे वञी कटहरे में बीहारींदा आहिनि। हाणे कंहिं ते आहे ख़ुर्शीद शाह जो तव्हां ॾिठो अॼु छा थियो आहे, हिकिड़े नज़ीर चौहान खे गिरफ़्तार कयूं, 1 कलाक खां अंदरि अंदरि हुनजी ज़मानत थी वई आहे ऐं उन खां पोइ अताउल्ला तारड़ खे पकड़ियो वियो 1 ॾींहुं अवल, उन खां पोइ हुनजी बेल थी वियो, ॿाहिरि अची वियो ऐं ख़ुर्शीद शाह पियो आहे 2 सालनि खां, अञा कोई शइ इस्टेब्लिश न थी आहे ऐं हमरा पियो आहे, उनखे पुछण वारो कोन्हे। सिंध वारनि जो डोमिसाइल ख़राबु आहे, तंहिं करे उनखे न त इंसाफ़ मिले थो न हुन सां को ॻाल्हि ठीकु ॻाल्हाए थो। अच्छा नज़ीर साहब, गॾोगॾु इहो बि आगाह कजो जेके धुरियूं हिन वक़्तु इस्तेमालु थियनि पियूं या जिन खे कयो पियो वञे, सिधनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त माज़ी में जेके रहिया आहिनि हुकुमरान मुख़्तलिफ़ सूरतुनि में खणी पोइ उहो GDA जी सूरत में हुजे या जेके वॾा वज़ीर बि थी रहिया आहिनि उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर आणण जी कोशिशि कई पई वञे। इहो फार्मूला हालांकि पहिरियां नाकाम थियल आहे, उन बावजूदि बि अहिड़ियूं कोशिशूं छो पियूं कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु अगरि इस्टेब्लिशमेंट जी एतिरी सपोर्ट आहे त उन बाद उन्हनि खे का ख़ासि कामयाबी छो नथी मिले? इन ते इस्टेब्लिशमेंट बि ॾिजे थी, इहे बि ॾिजनि था, मासिस उन वटि न आहिनि। छा हितां जेको थरपारकर मूं हिन 1.5 लख वोट ॾियारिया हुया शौकत अज़ीज़ खे, उहे 1.5 लख माण्हू हुया, हेॾा दॿा भरंदा आहिनि, वरी दॿा भरंदा वरी छा थींदो। हाणे माण्हू अॻिते वियल आहिनि, उहो इहो न ॾिसी सघंदा जेको कुझु थिए, जेको माज़ी में थींदो रहियो आहे, हाणे शयूं अॻिते वधी वियूं आहिनि ऐं हिनखे इस्टेब्लिशमेंट बि बर्दाश्त कोन थी करे सघे ऐं हू धरियूं बि बर्दाश्त कोन था करे सघनि। केरु सुञाणे थो, केरु चवे थो अदब एतिराम सां चवां थो, छा थींदो जेॾा लियाकत जतोई खे हू छा ॾींदो माण्हुनि खे ऐं अरबाब साहिबु कहिड़ी शइ ॾींदो, अयाज़ लतीफ़ परी जो कहिड़ी शइ ॾींदो, मौलाना सुमरो कहिड़ी शइ ॾींदो, हुन वटि आहे छा माण्हुनि जे लाइ, हुनजी विजन छा आहे, हुनजी सोच छा आहे। रुगो हिकिड़ी शइ कॉमन आहे हिन सभिनीनि में, उहा आहे भुट दुश्मनी। भुट दुश्मनी सिंध जा माण्हू ॿुधण ई लाइ तयारु न आहिनि। कहिड़ो माण्हू सिंधी आहे जेको भुटे जी दुश्मनी खे बेर करे सघे ऐं चवे त हा हे ठीकु आहे, हाणे असां तव्हां सां बीहूं थो। ऐं ॿियनि सूबनि में बि भुटो आई जीअरो आहे, कश्मीर में जीअरो आहे ऐं पंजाब में बि जीअरो आहे, पर हुते इस्टेब्लिशमेंट पंहिंजो कमु करे वेठी आहे। पे हिकिड़े ॾींहुं उन्हनि तय कयो त हिते अचणु न ई ॾियणो, ॿियनि सूबनि में, सिंध में जेका रहे भली रहे, उन्हनि बि इग्नोर कयो। हाणे जेको आहे न सिंध में हुनजी पोज़ीशन तमामु वॾी आहे, तमामु घणी आहे ऐं ॿियनि हुन खां पोइ भुट साहिब जे ज़ख़म खां पोइ न घटि ज़ख़म थी थियनि, मुर्तज़ा जो ज़ख़म, शाहनवाज़ जो ज़ख़म, बेनज़ीर जो ज़ख़म, सिंध खे लगातार ज़ख़म मिलिया आहिनि। इन्हनि जे करे उहे सम्झनि था त जेकॾहिं सिंध खे असीं ईअं हिसाए ऐं वञी दीवार सां भित सां बीहारे छॾींदासीं पोइ माण्हू रिएक्ट कंदा त हे बर्दाश्त कोन था करे सघनि। अच्छा नज़ीर साहब, हिकु ॿी हक़ीक़त ज़ाहिरा जेके अवां मिसाल ॿुधाया उहे सभु शयूं साम्हूं आहिनि, उन जे क़ुर्बानीनि खे सिंध जो अवाम कॾहिं बि विसारे नथो सघे, पर जेका 13 सालनि जी हुकूमत असांखे नज़र अचे थी, जंहिं मां पहिरीं ज़िक्र कयो त मुक़ाबिलो वरी बि टिकेटुनि वारे मामले तां पीपल्स पार्टी जे अंदरां ई असांखे नज़र अचे पियो ईंदड़ ॾींहनि में बि, ऐं मुतबादिल न हुजण जे करे का कारकर्दगी में बि ख़ासि तौर ते बहितरी नथी नज़र अचे, को मुक़ाबले जी सूरत हाल हुजे। अॼु बि इंफ्रास्ट्रक्चर खां वठी, सिहत खां वठी, तालीम खां वठी जेके मामला आहिनि उहे बहितर न आहिनि थी सघिया जीअं जो तीअं तक़रीबन असांखे नज़र अचनि था। त उन सूरत हाल में अवां जी छा राय आहे मुतबादिल पैदा करण जे लाइ? ज़रा अवां ॾहाकनि खां सहाफ़त कयो पिया त सिंध में छा करण जी ज़रूरत आहे,
या को अगर एड़ो एड़ी का पार्टी हुजे या को एड़ो इतिहाद हुजे जो को टफ टाइम ॾेई सके पीपल्स पार्टी के? हिकिड़ो त इहो आहे त जेके रबिश प्रोपेगेंडा थिए थी लागी थी त हिन कुझु न कयो आहे, बेकार आहिनि, इन 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 कुझु बि न, हेल्थ सेक्टर में कुझु न थियो आहे, फिलाणे सेक्टर में, हुन सेक्टर में, हिन सेक्टर में कुझु बि न थियो आहे। एतिरा मेडिकल कॉलेज कुॾां हुआ जना जेका हाणे सिंध में आहिनि, एतिरा लॉ कॉलेज हुया सिंध में जेका हाणे आहिनि, एतिरियूं यूनिवर्सिटियूं हुयूं सिंध में जेके हाणे आहिनि, एतिरो वॾो स्कोप हुयो कॾहिं जेका हाणे आहे। ऐं सिंधियुनि खे जेको स्पेस मिलियो आहे पंहिंजे कैपिटल में, उहो कॾहिं ज़िंदगी में कॾहिं हुयो गुज़िरियल 60 साल में कॾहिं एतिरो रहियो आहे जेको हाणे आहे। घणियूं शयूं आहिनि जेके पीपल्स पार्टी भलारियूं आहिनि। पीपल्स पार्टी बदनसीब पार्टी आहे, इन मामले में बिल्कुलु फेल आहे त हू पंहिंजी शयूं ॿुधाए कोन थी सघे माण्हुनि खे। हुन वटि अहिड़ो उहो कान्हे, सेटअप कोन्हे जेको माण्हुनि खे वञी कुझु ॿुधाए त असां हे बि कयो आहे। हुनजो पंहिंजो प्रॉब्लम आहे। ऐं ॿियो इहो त मुखालिफ़ जेकॾहिं को सुठी शइ आणींदा त लोग माण्हू क़बूल कंदा, सुठी शइ आणींदा कोन, हुन वटि आहे ई कोन, छा कंदो? पैसा वग़ैरह सभु छा आणी ॾींदो माण्हुनि खे? ऐं अयाज़ लतीफ़ जो कहिड़ी शइ आणी ॾींदो? न जेके ॿिया आहिनि हज़रात गॾु थिया आहिनि, इहे आणी छा ॾींदा? हिननि जो सभु शइ हर माण्हू हुनखे ख़बर आहे हिन जे केस ताईं वञी सघनि था, छा करे सघनि था, कुझु बि कोन थो करे सघनि। ठीकु आहे, वरी महिरबानी। अवांजी नज़ीर लगारी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ ऐं ज़ाहिरी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुतबादिल आणण जूं तयारियूं कई पियूं वञनि। पीटीआई खे सिंध अंदरि मज़बूत करण जूं ॻाल्हियूं हिन वक़्तु हलनि पियूं, मुसलसिल हलनि पियूं। इस्लामाबाद में काल्ह बि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में इन जो ज़िक्र थियो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान अगस्त में सिंध जो दौरो कंदो। मुख़्तलिफ़ शहरनि में वज़ीर आज़म इमरान ख़ान मुलाक़ातूं कंदो। उनखां अॻु असद उमर पारां बि मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं कयूं वियूं आहिनि। उनजो सिलसिलो जारी आहे। ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे माण्हुनि खे छा थी ॾिए ऐं हिन हुकूमत दौरान ख़ासि तौर ते जेका ॿोली असांखे नज़र आई आहे उहा बि तहरीक इंसाफ़ लाइ नुक़सानकार साबित थी आहे। उहो वाज़ तौर ते नज़र अचे थो। खणी पोइ उहो बेटनि वारो मामिलो हुजे या जहिड़े तरीक़े सां वज़ीर आज़म इमरान ख़ान अरड़ी तरमीम खां वठी कराची बाबति जेके ॻाल्हियूं कयूं, शेख रशीद पारां बिहारनि लाइ जेके ॻाल्हियूं कयूं, उन समेत जेके बि शयूं आहिनि, उन सां वाज़ तौर ते इहो लॻे पियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी बि जेका ज़हनियत आहे उनखे बि तब्दील करण जी ज़रूरत आहे, तॾहिं सिंध में को सियासी क़िबलो दुरुस्त थी सघे थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो। इन ख़िलाफ़ पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं कोरोना वायरस जी सूरत हाल जे वास्ते। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं कोरोना वायरस जी सूरत हाल जे हवाले सां। कोरोना वायरस जी चौथी लहर हिन वक़्तु जारी आहे। ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी कराची में तेज़ी सां कोरोना वायरस वधी रहियो आहे। कोरोना वायरस जी जेका परसेंटेज हिन वक़्तु ॿुधाई पई वञे, उन मूजिबि बि कराची अंदरि सभ खां वधीक माण्हू इफेक्ट थी रहिया आहिनि ऐं डेल्टा वेरिएंट सबबि सूरत हाल वधीक ख़तरनाक थी रही आहे। हुकूमतूं मुसलसिल इन बाबति आगाह कनि पियूं त इस्पतालुनि ते ज़ोर वधे पियो ऐं इस्पतालुनि तक़रीबन हिन वक़्तु भरिजी चुकियूं आहिनि ऐं वधीक हुकूमतूं इन ते सोचनि पियूं त इस्पतालुनि में बेड लॻाया वञनि। हिन वक़्तु कोरोना वायरस जे वधण जा जेके सबब आहिनि, हिकु पासे वैक्सीनेशन जिन माण्हुनि जी नाहे थियल, सभ खां वधीक तइदाद इस्पतालुनि में उन्हनि माण्हुनि जो नज़र अचे थो ऐं उन सां गॾोगॾु SOPs ते अमल न थियण करे बि कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। डेल्टा वेरिएंट उन्हनि वेरिएंटनि खां इन करे बि ख़तरनाक आहे जो ही तेज़ी सां पखिड़िजे पियो ऐं हिन जी जेका पखेड़ आहे उहा ॿियनि वेरिएंटनि खां वधीक तेज़ आहे ऐं हिन वक़्तु तेज़ी सां ही वायरस वधे पियो। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे डॉक्टर अब्दुल बारी साहब आहिनि, पाण CEO आहिनि इंडस हॉस्पिटल जा। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा इस वक्त जो चौथी लहर आई है और आज सिंध हुकूमत ने भी इस हवाले से सख्त फैसले किए हैं और आने वाले दिनों में भी इम्कान जाहिर किया जा रहा है सख्त फैसलों का। माजी की जो 3 लहरें गुजर चुकी हैं और उनमें और इस लहर में क्या फर्क है? देखिए, ये जो डेल्टा वायरस की वजह से हुआ है तो इसकी खास बात ये है कि डेल्टा वायरस बहुत तेजी से फैलता है। हम समझेंगे 1200% ज्यादा तेजी से फैलता है बनिस्बत जो पुराने वेरिएंट थे, जिसकी वजह से जो है ना कि बहुत सारे लोग इफेक्ट हो रहे हैं। इस वक्त जो है ना हॉस्पिटल हमारे काफी लोड बहुत ज्यादा है तमाम हॉस्पिटल्स के ऊपर ज्यादातर, और ये उसमें से 90% लोग वो हैं जो कि वैक्सीन नहीं लगाया हुआ है जिन्होंने,
और 10% वैसे लोग हैं जिनको वैक्सीन लगा था और उनको बड़ा माइल्ड केसेस हुआ है। तो इसलिए मेरी सबसे वो रिक्वेस्ट है कि खुदारा जो है ना वैक्सीन लगवाएं ताकि आपको प्रोटेक्शन मिले। और इसके ऊपर जो इसका हल यही है कि वैक्सीन लगाना है और जितना जल्दी ज़्यादा लोग वैक्सीनेट होंगे इसका फैलाव रुकेगा। दूसरा ये है कि SOPs पे अमल करेंगी कि मास्क को पहने और सोशल डिस्टेंसिंग रखें। डॉक्टर साहब ये बताइएगा, ज़ाहिर आपका अपना अस्पताल है इंडस हॉस्पिटल, उसमें और ओवरऑल इस वक्त कराची की क्या पोजीशन है अस्पतालों में? क्या जो अस्पताल हैं वो इस वक्त कोरोना वायरस के मरीजों से भर चुके हैं? और दूसरा ये भी बताइएगा कि एक ये भी शुबा जाहिर किया जा रहा है, मुसलसल बताया जा रहा है कि वैक्सीन अगर लगती भी है तो वो डेल्टा वायरस पर इतनी असरअंदाज नहीं होती। इस हवाले से आपकी क्या राय है? देखें, अस्पतालों में जैसे मैंने बताया कि लोड बढ़ रहा है। हमारा हॉस्पिटल के बिल्कुल भरा हुआ है और जो एक्स्ट्रा बेड लगाए हैं वो भी भर रहे हैं। और बाकी जो भी हॉस्पिटल्स हैं ज़्यादातर में 90% से ज़्यादा ऑक्यूपेंसी है। और कुछ आज ये भी फैसले हुए थे कि कुछ और बेड बढ़ाए जाएंगे, खुदा ना खास्ता ऐसी सूरत हाल ना हो जाए कि जो लोगों को जगह ना मिले। तो इसलिए और जो वैक्सीन है, ये वैक्सीन इस वक्त तमाम वेरिएंट के ऊपर काम कर रहे हैं। कोई ऐसा वो नहीं नजर आया कि जी किसी वेरिएंट पे काम ना कर रहा हो। तो वैक्सीन लगाना जरूरी है। वैक्सीन लगवाएं आप, इसकी परेशानी यही एक हल है। और वैक्सीन बस खुदारा मैं लोग से रिक्वेस्ट कर रहा हूँ जिसका जहाँ हल्का है अभाव है, जहाँ पर उनका इन्फ्लुएंस है, मीडिया को भी अपना रोल अदा करना चाहिए और पॉलिटिशियंस को भी। और जो एम्प्लॉयर है वो भी करे, अपने लोगों को मोटिवेट करे, उनके लिए आसानियां पैदा करे ताकि वो जाके वैक्सीन लगाएं। आखिर में डॉक्टर साहब थोड़ा सा ये आगाह कीजिएगा, इस वक्त दायरे लोग एहतियात नहीं कर रहे और हमने देखा ईद पर जो कुछ हुआ, जो सामने आया, उसके बाद सूरत हाल अब मजीद खतरनाक हो रही है। मुसलसल सिंध हुकूमत और आप लोग भी ये बता रहे हैं, तो इस पर थोड़ा सा ये आगाह कीजिएगा कि कितना इस पर एहतियात करने की जरूरत है, क्योंकि एक तरफ तो हम देख रहे हैं कि वैक्सीन लग रही है पर जो SOPs हैं उन पर उसी तरह से अमल दरामद नहीं हो रहा जैसे हमने माजी में देखा था कुछ अर्सा। देखिए, जैसे मैंने कहा कि इसका हल यही है कि जी हमको जो है ना, हमको जीना सीखना होगा कि क्योंकि अभी तो ये एक हकीकत है कि ये पेंडेमिक चल रहा है और इसमें जो वेव्स आती हैं ये हमारी बदएहतियाती की वजह से आती है। तो हमको इसके साथ जीना सीखना होगा। हमको जो मास्क है उसको हमको अपने लिबास का हिस्सा बनाना होगा। अगर खवातीन है वो मैचिंग अपने मास्क बना लें और उसको पहना कर रख लें और ऐसा लगे कि जब आप निकले तो आपको अगर आपने नहीं पहना तो आपको महसूस हो कि कुछ कमी है आ गई है। अगर हम ये थोड़ी एहतियात कुछ और महीने कर लेंगे तो इंशाल्लाह जब तक कि हमारी बहुत मेजॉरिटी पॉपुलेशन को जो है ना वो वैक्सीन लग चुका होगा तो इंशाल्लाह हम लोग नॉर्मल लाइफ की तरफ आएंगे और ये जो सख्त फैसले हुकूमत को करने पड़ रहे हैं वो नहीं करने पड़ेंगे। बहुत शुक्रिया आपका डॉक्टर अब्दुल बारी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते कोरोना वायरस तेज़ी सां वधे पियो। डॉक्टर बारी पारां जी ॿुधायो वियो त कराची में जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि ते तेज़ी सां माण्हू दाख़िल थियनि पिया। हिन वक़्तु तक़रीबन वार्ड फुल थी चुका आहिनि। हुकूमतूं इन ते सोचनि पियूं त वधीक बेड वधाया वञनि ऐं कराची में सूरत हाल इंतहाई ख़तरनाक थी रही आहे। उन सबबि हुकूमत पारां इहो बि फ़ैसिलो कयो वियो आहे त वधीक पाबंदियूं लॻायूं वेंदियूं। अॻी हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयल आहे त जेको कारोबार आहे उहो 6 बजे ताईं जारी रखिणो आहे। 6 बजे खां पोइ चुरपुर ते मुकमल तौर ते पाबंदी लॻाई वई आहे। तालीमी इदारनि खे बंदि कयो वियो आहे ऐं जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि में 50% हाज़िरी रखी वई आहे। 50% खे घर मां वेही कमु करण जो चयो वियो। उन बावजूदि बि SOPs ते अमल न थियण सबबि सूरत हाल इंतहाई ख़तरनाक थी पई। डेल्टा वेरिएंट पहिरियनि वेरिएंटनि खां वधीक ख़तरनाक साबित थी पियो ऐं तेज़ी सां हीअ असरअंदाज़ थी पियो उन्हनि माण्हुनि ते जिन पारां वैक्सीन न लॻाई वई। हुकूमतूं बार बार इहो ॿुधाइनि पियूं, डॉक्टर बार बार इहो ॿुधाइनि पिया जेतिरो थी सघे वैक्सीन लॻायो। वैक्सीन लॻाइण सां गॾोगॾु SOPs ते बि अमल करणो आहे। SOPs ते अमल न थियो त सूरत हाल अञा वधीक ख़तरनाक थी सघे थी। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अॼु थरपारकर में पेश आयल वाक़े जे हवाले सां। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। सिंध अंदरि ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराइण वारा वाक़िया ज़ोर वठी रहिया आहिनि। गुज़िरियल केतिरे अरसे खां अहिड़े क़िस्म जा वाक़िया साम्हूं अचनि पिया।
काल असां ज़िक्र कयोसीं कड़ियो घंवर जी नीगरी रीना मेघवाड़ जे हवाले सां अॼु हिकु ॿी वीडियो साम्हूं आई आहे। थरपारकर सां तालुक़ रखंदड़ नीगर खे ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराइण जी कोशिश कराई वई ऐं न सिर्फ़ मज़हब तब्दील कराइण जी कोशिश कई वई पर हिंदू नीगर खे तज़लील जो निशानो पिणु बणायो वियो ऐं नफ़रत अंगेज़ ॿोली पिणु इस्तेमालु कई वई। जंहिं बाद उहा वीडियो साम्हूं अचण खां पोइ सोशल मीडिया ते सख़्तु रद्दमल ॾिनो वियो ऐं अवाम पारां सख़्तु एहतिजाज पिणु कयो वियो। उन बाद सिंध हुकूमत पारां इहो ॿुधायो वियो त उन नीगर खे गिरफ़्तार कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बि इन वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे, जॾहिं त सदर डॉक्टर आरिफ अलवी पारां बि इन वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। हिन नीगर बाबति इहो ॿुधायो पियो वञे त 15-20 ॾींहं अॻु हिन नीगर खे रस्ते वेंदे तज़लील जो निशानो बणायो वियो, उनखे ज़बरदस्ती तज़लील कई वई हुई। उन बाद हुन नीगर खे इहो बि चयो वियो त अगरि हुन पारां का शिकायत कई वई या कंहिंखे ॿुधायो वियो त हुनखे क़तल कयो वेंदो। काल रीना मेघवाड़ बाबति कोर्ट पारां इहो फ़ैसिलो ॾिनो वियो। रीना मेघवाड़ खे वारसनि हवाले कयो वियो, जे न्याणी खे 5 महीननि ताईं जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो वियो, हुनजो ज़ोरी मज़हब तब्दील करायो वियो। मज़हब तब्दील कराइण खां पोइ हुन सां शादी कई वई। जॾहिं न्याणी खे इहो बि ॿुधायो वियो त अगरि हुन पारां वारसनि जे हक़ में बयानु ॾिनो वियो त हुनजे ॿाहिरनि खे क़तल कयो वेंदो। हीउ वाक़ियो बि काल साम्हूं आयो, जंहिं बाद बि सख़्तु रद्दमल ॾिनो वियो। जॾहिं अॼु हिकु ॿियो वाक़ियो थरपारकर मां साम्हूं आयो आहे। थरकोल जो ही मुलाज़िम ॿुधायो पियो वञे जंहिंजो तालुक़ रहीम यार ख़ान सां आहे, जंहिं पारां इहा हरकत कई वई आहे ऐं उनखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। उन गिरफ़्तारी खां पोइ हिन ते तौहीन मज़हब जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। उन खां अॻु बि केतिरा ई वाक़िया सिंध अंदरि थी चुका आहिनि। कानून जी हुकुमरानी न हुजण सबबि अहिड़नि दहशतगर्दनि जे दिलनि मां कानून जो ख़ौफ़ निकिरी वञे थो ऐं बाद हू आज़ादु थी वञनि था। उन खां अॻु बि असां अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ वाक़िया ॾिसी चुका आहियूं। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे इंसानी हक़नि जा अॻवान आहिनि मोहतरम जनाब इक़बाल ॾेथो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम एराज। इक़बाल साहब वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो जेको ही अॼु वीडियो साम्हूं आयो आहे, वाक़ियो साम्हूं आयो आहे थर मां ज़ाहिरी तौर ते, जिते असांखे हमेशह खां थर में ख़ासि तौर ते इहो नज़र आयो आहे त उते इन्हनि सभिनी शयुनि खां हटी करे इंसानी रवादारी असांखे उते नज़र आई आहे। अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया साम्हूं अचनि था उन ते अव्हांजो छा तजियो आहे? महराज थैंक यू तव्हांजी। तव्हां जेको शयूं वाज़ियो रखियूं, हाणे इन में ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो त जेको थरपारकर में वाक़ियो थियो आहे उते हिकिड़े छोकिरे खे फोर्स्ड कन्वर्जन माना हिकिड़ो मेल आहे जंहिंखे पंहिंजे मज़हब तब्दील करण जे लाइ चयो वियो आहे। ॿियो जेको तव्हां कड़ियो गंवर जो मामिलो ॿुधायो बदीन जो, उते वरी फोर्स कन्वर्जन फॉर अ मैरिज पर्पज़ आहे, माना छोकिरीअ जो रिलीजन तब्दील करण लाइ। हाणे मां सिर्फ़ु इंसानी हक़नि जे हवाले सां हिकिड़ो तव्हांखे नाज़रीन खे बि इहो ॿुधाईंदो हलां त इंसानी हक़नि जो जेको बैनुल अक़वामी बिल ऑफ राइट्स आहे, जंहिंखे इंटरनेशनल बिल ऑफ राइट्स चऊं था, ह्यूमन राइट्स जो, उन में जेको अक़वाम मुतहदा जो यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स आहे, उन में आर्टिकल 18 आहे जेको चवे थो त दुनिया में हर शख़्स खे मज़हब रखणु यानी प्रोफेस करणु, वरी उन जी इबादत करणु, प्रैक्टिस करणु ऐं उन जी प्रचार करणु यानी प्रोपोगेट करण जो फंडामेंटल राइट आहे। इहो इंसानी हक़नि जे आलमी पधरनामे जे आर्टिकल 18 में बि आहे ऐं इहो साॻियो ई आर्टिकल 18 पाकिस्तान हुकूमत हिकिड़ो बैनुल अक़वामी इंटरनेशनल कोवेनेंट ऑन सिविल एंड पॉलिटिकल राइट्स जी 2010 में पार्टी आहे, उन जे मुताबिक़ बि इहो आहे त उहो फ़र्द वाहिद चाहे अकेलो हुजे या पंहिंजे ग्रुप में हुजे, पंहिंजे मज़हब जी प्रचार, पंहिंजे मज़हब जी प्रैक्टिस करणु उहो करे सघे थो। ऐं साॻे तरीक़े सां असांजे आईने पाकिस्तान जो बि आर्टिकल 20 आहे। ऐं महराज तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां नाज़रीन खे बि त अॼु खां 7 साल पहिरियां 2014 में 19 जुलाई ते जस्टिस तसद्दुक़ हुसैन जीनाली साहब हिकिड़ी माइनॉरिटी राइट्स ते वॾी जजमेंट ॾिनी हुई, जंहिंमें इहो चयो वियो हो त पाकिस्तान जे आईन जो आर्टिकल 20 इहो चवे थो त एवरी सिटीज़न हैज़ अ राइट टू प्रोफेस, प्रैक्टिस एंड प्रोपोगेट देयर रिलीजन। जॾहिं एवरी सिटीज़न आहे, उहो सिर्फ़ु मेजॉरिटी मुस्लमाननि जो न आहे, उहो माइनॉरिटी या ॿियनि जेके बि फेथ रखण वारा आहिनि, उहो पब्लिक में न आहे, उहो प्राइवेट में बि न आहे, यानी ॿाहिरि बि उन जे लाइ आहे, प्राइवेट बि आहे। हाणे ॾिसूं था त असांजे सिंध में कंहिं वक़्तु हिकिड़ी कोशिशि कई वई त फोर्स कन्वर्जन जे लाइ हिकिड़ो
प्रोटेक्शन ऑफ उहो हुयो, ख़ासि करे उन नियाणियुनि खे जेको ज़बरदस्ती कन्वर्ट कयो वञे थो, उन्हनि जे लाइ कानून आंदो वियो हो। उहो उन वक़्तु जो जेको आहे PTI जेको फंक्शनल लीग जो जेको MPA हुयो उन कयो हो। पोइ उहो बिल पास थी करे जॾहिं गवर्नर ॾे साइन ते वियो हो सईदुज़मान सिद्दीकी साहब ॾे, त काउंसिल ऑफ इस्लामिक आइडियोलॉजी बि, रिलीजियस स्कॉलर्स बि, ऐं इंक्लूडिंग मौजूदा पीपल्स पार्टी जो CM साहब, इवन मुराद अली शाह साहब बि लेटर लिखियो हो त असांखे लैंग्वेज में रिवीजन करणी आहे। सो हाणे हिकिड़ो त लीगल फ्रेमवर्क हुजण जी ज़रूरत आहे, वक़्त जी अहम ज़रूरत आहे त असां अहिड़नि शयुनि खे पहिरियां हिकिड़ो लीगली टूल हुजे जेको फोर्स कन्वर्जन चाहे छोकिरे जी हुजे या छोकिरी जी हुजे, जेसितोणी उहा जीनेन न आहे, जेसितोणी उहा वॉलंटियर न आहे, जेसितोणी उहा पंहिंजी फ्री ऑफ माइंड न आहे उहा कंसेंट, त उनखे क़बूल न कयो वञे। हिकिड़ो त लीगल फ्रेमवर्क। बाक़ी अॼु सुठी ॻाल्हि हिकिड़ी ॿी इहो पहलू थियो आहे त जेको पुलिस केस 295A में पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन लॻायो आहे ऐं 298 में लॻायो आहे। इहो पहिरियों दफ़ो सिंध में गैर मुस्लमाननि जी जेके मज़हबी जेके इबादती या उन्हनि जूं जेके रिलीजियस स्कॉलर्स आहिनि, उन्हनि जी ब्लैशमी जे लाइ इहो सेक्शन लॻायो आहे। हूअं अक्सर करे मुस्लमाननि जे जेको आहे मज़हबी शयुनि खे इंसाइट करण जे लाइ 295A-B-C लॻायो वेंदो आहे। सो हिकिड़ो इहो बि एप्रिशिएट कयो वञे थो। बाक़ी तव्हां जीअं ॻाल्हि ॿुधाई त इहो वधे छो थो, उहो आहे अणसहप, इंटॉलरेंस। ऐं उहा इंटॉलरेंस जॾहिं तव्हांजे तालीमी निसाब में उहा इंटॉलरेंस तव्हांजे इक़बाल साहब, समाज पाण इन ते अचूं था। जेका हिन वक़्तु सिनारियो असांजे साम्हूं अचे पियो, ज़ाहिरा मां रीना जे हवाले सां बि अव्हां सां ॻाल्हाईंदुसि। 5 महीननि ताईं ज़ाहिरा हू राज़ी न हुई त हुन सां रेप थींदो रहियो। असां ॾिठोसीं उहो जॾहिं काल्ह उहा न्याणी ॿाहिरि निकिती वॼ वठी, त उन बाद ही सॼो मामिलो साम्हूं आयो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदे नज़र अचनि था। इवन जॾहिं उमिरि जो मामिलो अचे थो त पंजाब मां पोइ उतां शादियूं थियनि थियूं, उहे न्याणियूं अचे हिते कुझु दरगाहनि ते, मख़सूस दरगाहनि ते अची पनाह वठंदे बि असांखे नज़र अचनि थियूं। त इहो जेको मामिलो आहे, ख़ासि तौर ते हाणे हुन न्याणी खे धमकायो वियो, ड्रिॼारियो वियो, हुनजे भाइरनि जे हवाले सां, हुनजे हवाले सां, इन्हनि जी रोकथाम जी केतिरी ज़रूरत आहे? नंबर 1। नंबर 2, इहो बि ॿुधाइजो जॾहिं अॼु हीउ मामिलो थियो आहे, सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे, त उनखां पोइ एक्शन थियो आहे। जॾहिं त हू जेको नींगर आहे उहो ॿुधाए पियो, हुनखे धमकियूं ॾिनियूं वियूं त अगरि तूं पुलिस में वहीं या तूं कंहिंखे दाह कूक कई त तोखे बि क़तल कयो वेंदो। त इन मामले में केतिरी सख़्ती करण जी ज़रूरत आहे त जेको इहो भउ आहे घटि में घटि उहे जेको कमज़ोर तबिको सम्झो वञे थो या जेके ग़रीब हुजनि था उन्हनि जे दिलनि मां निकिरे। थैंक यू। पहिरियां त अचूं था असां रीना जे केस ते। हाणे रीना, जेकॾहिं पाकिस्तान जो जेको कानून आहे उहो इहो थो चवे त 16 सालनि खां घटि उमिरि जी हुई, अॼु खां 5 महीना अॻु जॾहिं हुन शादी कई, 16 सालनि खां घटि उमिरि जी पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन 375 आहे, उनजो सब सेक्शन 5 चवे थो त 16 सालनि खां घटि उमिरि जी छोकिरी चाहे कंसेंट बि ॾिए थी, चाहे मैरिज बि करे थी, त उन सां कॉन्जुगल राइट्स या मैरिटल राइट्स जी परफॉर्मेंस जेको आहे उहो रेप, स्टेट्यूटरी रेप आहे। हाणे इहो तय करणु खपे त असांजे मुल्क में जेका एज ऑफ कंसेंट आहे, छोकिरी 16 सालनि खां घटि उमिरि जी भली वॉलंटियरली बि कंसेंट ॾिए थी, उहा स्ट्रिक्ट लाइबिलिटी में ईंदी आहे। उन जी कंसेंट खे कंसेंट न सम्झो वेंदो आहे ऐं उहो ऑफेंस आहे। हाणे उहो त पुलिस जॾहिं इहो केस कढंदी त उहो ॾिसंदी त छोकिरी जॾहिं अॼु खां 6 महीना अॻ में उन ख़ासि कैली सां शादी कई आहे, उहा जेकॾहिं 16 सालनि खां घटि हुई त उहो रेप जो सेक्शन 375 सब सेक्शन 5 लॻी सघे थो। हिकु ॿी ॻाल्हि, जेकॾहिं उहो डिफेंस वठे थो त मासां हुन कंसेंट ॾिनी हुई, मैरिज कई हुई, त इहा कंसेंट 16 सालनि खां घटि उमिरि जी छोकिरीअ जी न बीहंदी आहे कानून जे नज़र में। 2, तंहिंजे करे ई असां चऊं था त जेको सिंध हिंदू मैरिज एक्ट आहे, महराज जो तव्हां पढ़ंदो 2018 जो, उन में वाज़िह तौर ते डेफिनेशंस में कंसेंट इन्फॉर्म्ड वॉलंटियर विदाउट एनी फोर्स आर कोर्शन लिखियल आहे। पर उहो आहे जॾहिं हिकु हिंदू छोकिरीअ जो हिंदू छोकिरे सां शादी थिए।
पर जॾहिं ही हिंदू छोकिरी हुई ऐं मुस्लमान सां थी त उन में ही असांजो जेको कॉन्टेक्स्ट अचे थो उहो डिफरेंट अचे थो। हाणे बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां कई त अहिड़नि वाक्यनि जी रोकथाम, तव्हां जेकॾहिं उन रिकमेंडेशंस पढ़ंदो जस्टिस तज़स्सुक हुसैन जिलानी वारियूं, हुन इहो चयो त पुलिस खे इकबाल सेंसिटाइज़ साहब न जेको हिते मामिलो अचे पियो, जे न्याणी ॿुधायो पंहिंजे घर जी छित ते उते बीह करे इहो ॿुधायो वियो पाड़े वारनि खे त हुन सां ज़ुल्म ज़्यादती थी रही आहे ऐं हुन बाद जॾहिं हू टियों ॾींहुं घर मां निकिती त हुन बाद ही कार्रवाई थी आहे। हिन छोकिरे जो मामिलो बि इहो ई अचे पियो, जॾहिं गिरफ़्तारी थी आहे हुन बाद छोकिरे प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त हुनखे धमकियूं ॾिनियूं वेंदियूं त अगरि हुन पारां कंहिंखे दांह ॾिनी वई त हुनखे क़तल कयो वेंदो। त इहो जेको ड्रिॼारियो धमकायो वञे थो, इन जा बुनियादी तौर ते अवां सबब कहिड़ा था सम्झो जो मजबूरी थी करे हू अॻिते वधनि था? हुन छोकिरी बि हुनजे हक़ में बयानु ॾिनो हो, हुनखे ॿुधायो वियो त वारसनि जे हक़ में हुन बयानु ॾिनो त हुनजे भाइरनि खे क़तल कयो वेंदो। ॾिसो, मां तंहिंजे करे चवां थो त रूल ऑफ लॉ या कानून जी हुक्मरानी या कानून जी बालादस्ती जो मतिलबु ई इहो आहे त कानून जे दरवाज़े ते जेॾी महिल चाहे मुस्लमान हुजे या अक़लियत जो हुजे या औरत हुजे या ॿार हुजे या ग़रीब हुजे या पोड़ो हुजे या अमीर हुजे, कोई बि दरवाज़ो जॾहिं खड़काए थो त आईन जो आर्टिकल 25 इहो चवे थो त कानून जो तहफ़ुज़ इक्वलिटी, यानी एवरी पर्सन इज़ इक्वली एंटाइटल्ड टू द प्रोटेक्शन ऑफ लॉ। उन में कंहिं बि रिलीजन जी का बि फ़र्क़ु नाहे। पर हाणे हक़ीक़त इहा आहे जेका मां शइ तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असांजे समाज में जेको पावर डायनामिक्स आहे, जेको माण्हू पावर रखे थो, चाहे उहा अक्सरियत पावर रखे थी या मर्द घर में पावर रखे थो या उहो अमीर पावर रखे थो, उहो पंहिंजे मफ़ाद जे लाइ शयुनि खे ठाहिनि था। तंहिंजे करे पावर जो जेको इम्बैलेंस आहे उहो अक़लियतूं ऐं अक्सरियत जो दरमियान। तव्हां ॾिसो बांडे लेबर में, भला बांडे लेबर भील कोयली मैंगवाड़ छो, मुस्लमाननि जा जेकॾहिं के ॾाढी ज़ात वारा त बांडे लेबर में वञनि न, उहे इन जे करे नथा वञनि त उन्हनि खे ख़बर आहे त ही कमज़ोर आहिनि, ही रिटिलेट न करे सघंदा, सोशल ग्रुप में असांखे न करे सघंदा। ऐं वरी जॾहिं तव्हां पुलिस ॾे वेंदो, जॾहिं तव्हां कोर्ट में वेंदो, साॻे तरीक़े सां जॾहिं तव्हां ॾिसंदा अगवा थींदी आहे हिंदू जी, जॾहिं कश्मीर मां, घोटकी मां, जेकाबाद मां, शिकारपुर मां किडनैपिंग फॉर रेंसम माइनॉरिटी जी थींदी हुई त पंचायत पैसा भरे ॾींदी हुई। तव्हां ॾिठो त मेजॉरिटी में जेका अक्सरियत आहे उहा चवंदी है हिंदू पाण ई पैसा भरे करे ॾींदा। सो इहो जेको समाज जो जेको हिकिड़ो पावर डायनामिक्स आहे उहो बि असांजे साइकी में वेहिजी वियो आहे। ॻाल्हि इन जे करे इहा ई आहे त चाहे आइन जो आर्टिकल 20 हुजे, 25 हुजे या ॿिया जेके बि आर्टिकल 9 आहे त हर जान माल इज़त जो तहफ़ुज़ रियासत जो ई ज़िम्मेवारी आहे। उन में केर बि रियासत में रहे थो, चाहे उहो गैर शहरी बि हुजे, उन जी जान माल जो तहफ़ुज़ जो रियासत जी ज़िम्मेवारी आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवांजी इक़बाल देथो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते जान माल जी हिफ़ाज़त करणु रियासत जी ज़िम्मेदारी आहे। उन सां गॾोगॾु जेके बि हिते असांखे अक़लियत में रहंदे नज़र अचनि था उन्हनि सां ज़ुल्म जो सिलसिलो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जारी रहे थो। अॼु वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक आहे, सॼी सिंध पारां उन ते सख़्तु रद्दमल ॾिनो वियो आहे ऐं गिरफ़्तारी बि साम्हूं आहे, केस बि दाख़िल कयो वियो आहे तौहीन मज़हब जो। पर उन बावजूदि बि इहे शक शुबा ज़ाहिर कया वेंदा आहिनि, हर दफ़े कया वेंदा आहिनि त अहिड़नि किरदारनि खे सख़्तु सज़ाऊं छो नथियूं मिलनि ऐं कुझु अरसे बाद इहे ॾाढ ज़रिए आज़ादु छो थी वञनि था। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे मेज़बान मेराज जो बि ॾींदा इजाज़त। अलावाई।